नासिर टंडो मोहम्मद खान जे सिटी क्रिकेट ग्राउंड ते पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हैदराबाद रीजन पारां ट्रायल क्रिकेट में मैच कराए पिया जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी टीमनि हिसो वरितो। उन हवाले सां ॾिसूं था हबीब शेख जी हीअ रिपोर्ट। टंडो खान जे सिटी क्रिकेट ग्राउंड ते पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हैदराबाद रीजन पारां ट्रायल क्रिकेट मैच कराया विया जंहिंमें मुख़्तलिफ़ टीमनि हिसो वरितो। उन मौक़े ते पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हैदराबाद जे रीजन सदर मीर सुल्तान टालपुर, सेक्रेटरी दरिया खान, पीसीबी हैदराबाद डिस्ट्रिक्ट चेयरमैन शकील कुरैशी, टंडो खान जे समाजी अॻवान मीर लुत्फ़ टालपुर, शहज़ाद बोलदार, पप्पू बलोच ऐं ॿियनि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त टूर्नामेंट थी रहियो आहे। इहो इंटर क्लब चैंपियनशिप आहे जेका पीसीबी जे तरफ़ां जेको आहे सो असांजी डिस्ट्रिक्ट हिते ऑर्गेनाइज़ कई आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह पहिरियों मैच आहे जेको टंडो मोहम्मद खान में हिन टूर्नामेंट जो थी रहियो आहे। हीउ तमामु बहितरीनु क़दम आहे। गर्मी आहे पंहिंजी जाइ ते सभु का शइ आहे, पर जेतिरी क्रिकेट जी थींदी ओतिरियूं टीम्स वधीक थींदियूं, ओतिरा परफॉर्मेंसिस वधीक थींदा ऐं ओतिरी जेका आहे सा तव्हांखे रांदीगर वधीक मिलंदा। सिंध जी जेका ख़ुशकिस्मती आहे त रांदीगर बि आहिनि, मौजूदु आहिनि, उन्हनि खे संभालण वारा बि मौजूदु आहिनि ऐं जेतिरी जजी क्रिकेट थींदी ओतिरी जेको आहे अपॉर्चुनिटी ॿारनि जे लाइ वधीक मिलंदी। सरकार खे हिमत वठण लाइ ऐं स्पोर्ट्स जी जेका एक्टिविटी आहे उनखे हथी वठण लाइ हिते टंडो मोहम्मद खान में मौजूदु आहिनि असां सां गॾु। जी त असांजे लाइ वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त असांजे डिस्ट्रिक्ट टंडो मोहम्मद खान में पीसीबी इंटर क्लब लीग जेको सो लॻी रही आहे। असां हिन खां पहिरीं जेको सो हैदराबाद सां टेग हुआसीं त हाणे जेको सो असांखे पंहिंजी जेको सो शनाख़त मिली वई आहे। तमामु बहितरीनु ई असांजे लाइ टंडो मोहम्मद खान क्रिकेट जे हवाले सां थियो आहे। खुरम करीम सूमर साहिब जिन असांजा ई क्लब रजिस्टर कराइण में असांजी हेल्प कई ऐं असांखे अॻियां ताईं मौक़ो ॾियण जी जेको सो ताउन कयो असां सां। असांखे ख़ुशी आहे त अहिड़ो बहितरीनु टूर्नामेंट जेको सो पीसीबी तरफ़ां असांजे लाइ हिकिड़ो तोहफ़ो आहे जंहिंमें असांजो जो यंग टैलेंट आहे उहो अॻियां निकिरण जी कोशिशि कंदो त हुनखे हिन टाइम ते मौक़ो मिली सघे थो अॻियां निकिरण जो। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं ऐं असांजो टैलेंट जेको आहे अॻियां निकिरे ऐं पाकिस्तान लेवल ते खेॾे। कैमरामैन सलमान शेख सां गॾु हबीब शेख, धरती टीवी न्यूज़, टंडो मोहम्मद खान।